खामरदास लेलाराम वासवाणी, साधू टेल वासवाणी, दादाजी। 5 नवंबर 1879 ईस्वी में हैदराबाद शहर में ॼाओ हो। थोड़े वक्त में स्कूल ऐं कॉलेज जी तालीम ख़त्म करे MA जी डिग्री वरिताई ऐं कलकत्ते जे मेट्रोपॉलिटन कॉलेज में तारीख़ ऐं अंग्रेज़ी जो उस्ताद मुक़ररु थियो। उहो कॉलेज हिन वक़्तु विद्यासागर कॉलेज जे नाले सां सॼे थो। उन ज़माने में 30 सालनि जी उमिरि में बर्लिन में कोठायल दुनिया जे मज़हबनि जे कांग्रेस में हिंदुस्तान पारां शरीक थियो। हिन जी उते कयल तक़रीर ऐं पोइ यूरोप में कयल ॿियनि तक़रीरुनि हिंदुस्तान जे मज़हब ऐं ख़्यालनि बाबति घणी दिलचस्पी पैदा कई। उनखां पोइ कुझु वक़्तु लाहौर जे दयाल सिंह कॉलेज जो प्रिंसिपाल थी कमु कयईं ऐं वरी कोच बहार जे विक्टोरिया कॉलेज जो प्रिंसिपाल थी रहियो। पर उन वक़्तु नौकरीअ तां इस्तीफ़ा ॾेई अची सिंध में रहाइश इख़्तियार कई। उन वक़्तु महात्मा गांधीअ जी सत्याग्रह तहरीक शुरू थी हुई, जंहिंजी हिमायत में केतिरा ई किताब लिखिया। उन्हनि मां मुख्या किताब हुआ इंडिया एंड चेंस, सीक्रेट ऑफ एशिया, माय मदरलैंड, बिल्डर्स ऑफ टुमारो ऐं अपोस्टलेस ऑफ टुमारो। पहिरीं शास्त्री जी मदद सां राजपुर में शक्ति आश्रम खोलियाईं ऐं पोइ नौजवाननि में बेदारी पैदा करण लाइ लेक्चर ॾियणु लॻो। आख़िर हैदराबाद में सेनेट मेरा नाले स्कूल खोले उन ज़रिए ॿारनि खे दिलि, दिमाग़ ऐं हथ जी तरबियत ॾियण जो इंतज़ाम कयईं। वासवाणी साहिबु विरहाङे खां पोइ भारत लॾे वियो ऐं उते पूने में रही पंहिंजूं साॻियूं क़ौमी, रूहानी ऐं तालीमी सरगर्मियूं जारी कयईं। पंहिंजे आश्रम क़ाइमु करे उन ज़रिए हिकु ई वक़्त ते अंग्रेज़ी, हिंदी ऐं सिंधीअ में एतिरा ई रिसाला ऐं किताबी सिलसिला शुरू कयईं, जे संदसि वफ़ात ताईं हलंदा रहिया आहिनि। सेनेट मेरा स्कूल जे मख़ज़न मीरा उते बि अंग्रेज़ी में कढंदो रहियो ऐं सिंधीअ में संतमाला मख़ज़न जो सिलसिलो हर महीने बाक़ाइदगीअ सां जारी रहियो। इख़लाक़ी ऐं रूहानी आलिम जी हैसियत सां हू सचो सूफ़ी, देशभगत, हक़ीक़ी दरवेश, प्रेम जो सागर बुज़ुर्ग हो। हिन दुनिया में रही माया जी ॼार में फासण खां आज़ादु रहण जी तालीम ॾिनी आहे। दुनिया जे सभिनी मज़हबनि जी तालीम जो अभ्यास कयो हुयाईं ऐं दुनिया जे मुखिया दरवेशनि जी हालात खां वाक़िफ़ हो। खेसि मज़हब जी कसरत पोयां बुनियादी वहदत जो पतो पयल हो। तंहिं करे सभु जाइ पिरी पसे हू प्यार ऐं एकता जो प्रचार कंदो रहियो। किताबनि ऐं मक़ज़नि ज़रिए हिन हज़ारे सिफ़ा लिखिया आहिनि। संदसि लफ़्ज़नि ऐं गिफ़्तनि में जादू जो असरु हो। शाह साहिब जे लफ़्ज़नि में संदसि तारनि में तीरनि जहिड़ो तासीरु हो, जंहिंसां निहारींदड़ खे मोहे छॾींदो हो। सिंध जी सरज़मीन सवें साधू ऐं दरवेश पैदा कया आहिनि, पर हिन कहतल रजाल जे ज़माने में साधू वासवाणीअ जो दम गनीमत हो। संदसि मजलिस में रूह खे राहत ऐं मन खे आसीस मिलंदी हुई। 16 जनवरी 1966 ईस्वीअ ते वफ़ात कई। मरण वक़्तु वसियत कयईं त संदसि हाठियूं सिंधू नदीअ हवाले कयूं वञनि। 13 अप्रैल 1966 ईस्वीअ ते उहा रस्म हैदराबाद में अदा कई वई ऐं गिद्दूअ वटि संदसि ख़ाक सिंधूअ खे सौंपी वई।